एकड़े बेमकाम ते खुदा चयो वला तक़ूलू लिमन युक़्तलू फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। जेके मुझे राह में गुज़ारे वजन शहीद थी वजन उनके मोल न चे जेरन मुझे मोला की जेरन अल्लाह न कोंदा घुमन कोंदा गालाइन कोंदा। अल्लाह से फरमाया वलाकिन ए अल्लाह के नहीं दिया इस्तिदराक ला। इस्तिदराक जो मतलब माना वहम थी पवे दिल में एक वहम थी शहीद की जिंदा है हलन कौन था गालाइन कौन था उछन कौन था वेहन कौन था सवाल जो जवाब कौन था जिन अल्लाह से वहम दूर करे फरमायो वलाकिन ला तशऊरून तही समझी कौन सकंदो तहां जे अकुल जी एतरी लेवल काने। हारे मुखे ता बुधायो मां तमा के को मिसाल दिया हीर मां ता जे सामू वेही करे असा जे दरसे निजामी में इल्म पढ़ाए बार इल्म सर्फ इल्म लहव इल्म मानी इल्म बयान इल्म बदी। हारे हे पंज इल्म अरबी लुगत जान जदे ए मानू पंज इल्म पढ़ंदो न त पो कुरान भी समझ में इंदो हदीस मां जे करे ता जे सामू इन इल्मन जो गालियो कया तवी समझंदो ही कोन तवी चंदो से मौलवी साहब छा तो ची मिसाल तौर एकड़ो इस्तिलाह इल्मी बदी जो मुहस्सनात लफ्जिया में बरात इस्तिहलाल ता चंदो से मौलवी साहब छा तो ची छो त ता जे असा जे अकुल जी लेवल उते काने जदे उन मंजिल ते पहुंचू इल्म पढ़ू त समझ में ईदी मां समझाइण खातिर मिसाल दिनो खुदा चयो त मता ता जे ज़हन में या गाल अची मौला तू चली त शहीदन के तई मोल न जो शहीद त हलन वो कोन था गालाइन कोन था। खुदा फरमायो ला तशऊरून समझी कोन सकंदो तहां जे शऊर खां गाल मथिया दुनिया में काफी शहीद थिया पर शहादत जी जेका मंजिल है मेहरबानी हजरत इमाम आली मकाम की मिलिया ओ दिलबर हुसैन अलिया मदीने में जाओ ही नाही। हजरत बीबी उम्मुल फजल नबी करीम जी प्यारी चाचिया वहा मदीने शरीफ में सरकार मदीना जी खिदमत में आई। हबीब रात नू बुरो ख्वाब ॾिठो पाण फरमाए पिया मां हुआ ॿुधा त सही जाजी कहिड़ो ख्वाब छो त नबीयन खे ख्वाबन जो भी इल्म हूंदो ॿुधा त सही कहिड़ो ख्वाब चए थी या रसूल अल्लाह ख्वाब में पई ॾिसां अव्हां जी जिस्म मुबारक जो टुकड़ो कटे करे मुंहिंजे हंज में रखियो अथनि। पाण फरमाइनि पिया चाची घबराए न परेशान न थी राईती खैरन सुठो ख्वाब ॾिठो थई हबीब कीअं सुठो अव्हां जे जिस्म जो टुकड़ो मुझे हंज में पियो मां ॾाढी परेशान थी रहा ॾाढी गमगीन थी रहा ॾाढी परेशानी जे आलम में आया। साईं फरमाइनि पिया चाची घबरान तलीदू फातिमतु इंशाअल्लाह गुलामन सयकून फी हिजरिक इंशाअल्लाह मुझी फातिमा पुट जड़ी दी तुझे झोली में ईंदो ओ हुसैन मो मदीने जे मीर जे जिस्म जो टुकड़ो हूंदो। शाबान शरीफ जो महीनो 5 शाबान जी तारीख हजरत बीबी खातून जन्नत जे घर में बचड़ो जाओ मदीने जा मीर मस्जिद नबवी में तशरीफ कयो वेठा सहाबी न्या पोखड़ी आया तकड़ा आया हबीब अम्मा खातून जन्नत जे घर में पुट जाओ साईं पिया फरमाइन उछा तकर में अरूनी इब्नी मां समईतु मुखे मुझो पुट देखारियो नालो छा रखियो तवस हजरत अली जो हबीब इन जो नालो माथो रखा हर्ब हर्ब माना जंग जे मैदान में विड़ंदड़ साईं फरमाए पिया न वडे भा जो नालो हसन इन जो नालो हुसैन दुनिया में ये नाला पहरिया वजूद में कोन हा ए लाला हसन हुसैन जन्नती नाला जेके मुबजन टोटल हसन हुसैन जी मथा रखिया है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
सुभान फला मुझे पुट मूंखे ॾेखारियो हेॾे खणी जो मुंहिंजो पुट हेॾे खणी आए सरकार मदीना खे असांजी बीबी उम्मुल फज़ल जे पुट ख़्वाब ॾिसियो न उहा खणी आई क़िबला वठो सरकार कन में अज़ान ॾिनी तकबीर चई असांजी सिंध में भी थींदो आहे जब बचड़ो ॼमे के चंगे माण्हू वटि वेंदासीं के मुफ्ती वटि आलम वटि पीर वटि फ़कीर वटि या पीउ खे चवंदासीं साईं मुंहिंजे बचड़े खे तूं पंहिंजे वात मां या माखी चट या कतल चट या तुंहिंजी लिप हुनजे वात में पवे त उन में तो वारियूं वस्मूं अचनि तो वारा तरीक़ा अचनि तो वारियूं रस्मूं अचनि तो वारियूं आदतूं अचनि हुसैन जे वात में लुआब विझण वारो ख़ुदि मदीने जो मीर पाण पाजे बात मुबारक में खार का चबाड़ी वा खार का इमाम हुसैन जे बात में विदो कलमे तकबीर अज़ान चई हजरत हुसैन के मदीने जो मीर सीने सां लाई चुमियूं पियो ॾे बीबी उम्मुल फज़ल पई चवे मां ॾिठो त मदीने जो मीर रोए पियो मां पई पुछां हबीब जॾहिं ॿार ॼमंदो आहे माण्हू ख़ुशियूं कंदा आहिनि अवी वरी हुसैन खे खणी रो पिया पाण फरमायूं हींअर मूं वटि जिब्रील आयो और जिब्रील मूंखे जो हबीब जे बच्चे खे तूं चुमी पियो इहो बच्चो करबला जे मैदान में शहादत माणींदो इंसानी तकाज़ा मुताबिक मुझे अखियों में लुढ़क अची विया लाड सां हुसैन खे पालियो ओ हुसैन करीम हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारो लिखे थो सरकार मदीना जे दरबार में ईद जे ॾींहं ते अची थो चवे ओ मुंहिंजा मामा अॼु मदीने जा ॿार के उठनि ते चढ़ियो पिया घुमण के घोड़नि ते चढ़ियो पिया घुमण मूंखे उठ वठी दे मां बि उठ ते चढ़ा पाण फरमाइनि पिया हुसैन तूं नंढड़ो आई उठ खे हलाइण लाइ ताक़त खपे उठ खे हलाइण लाइ ॼाण खपे उठ खे हलाइण लाइ महारत खपे उठ खे हलाइण लाइ तजुर्बो खपे उठ वॾो आहे तूं हलाए कीअं सघंदे जे तो लाला मूंखे उठ वठी ॾे त मां तुंहिंजे उठ ते चढ़ी मदीने जे घटनि में घुमां साईं पिया फरमाइनि हुसैन भला जे तुझी ख्वाहिश त मां मदीने जो मीर पाण तुंहिंजो उठ थो बणिजां बचड़नि खे खणी असीं बि घुमाईंदा आहियूं हिकिड़े मूंखे चयोसीं बचड़नि खे खणी असीं घुमायूं था इहो तव्हां था चओ त इमाम हुसैन खे नबी साईं कुलनि ते कयो वॾी ॻाल्हि अचे अहिड़ा बदकिरदार माण्हू दुनिया ते आया जेके इमामनि जे अज़मत जा मुनकिर जैसे असीं बि खणी बच्चनि खे घुमाईंदा आहियूं बाजो तोड़े पंहिंजो बूथ ॾिठो आहे तुंहिंजे जिस्म में ऐं मदीने जे मीर जे जिस्म में तोखे फ़र्क़ु नज़र नथो अचे सरकार त सरकार तुंहिंजे शान मथां पर जो गर्मी कुछ छिपियो था पर ही गर्मी जॾहिं कब्र में मेहरबानी थी मन त लही वेंदी तुझे शाम मथां कुर्बान नबी साईं मां घोरिया बचा जिंद जान नबी तुझे शान मथां बिना पाछे तुझो पाक जिस्म मख के नवेण जो तो ते हुकुम बद यूसुफ खां तुझो हुस्न अतम साईं थिया मलक हुरूम जो मस्तान नबी तुझे शान मथा मां गुलामे रसूल आया तुझो हित मेरा बपुर में चाहे मुझो आना अरब शरीफ कर कुर्ब पजो साईं अजी तुझो थिया मेहमान
अज़मत नबी तुझे शान मथा है जे घट मां मदीने जो साईं लंघी वञे साहबा ॻोल्हींदा नबी साईं किथे आहे पोइ घटनि में ईंदा घटनि में सुंघंदा ईंदा नक जी सिंधी में हणबो नक हणंदा ईंदा जे घटीअ मां ख़ुशबू ईंदी हुई समझी वेंदा त हितां ताज़ो मदीने जो साईं गुज़री ओ जिस्म आम जिस्म न साईं पिया फरमाइनि हुसैन हलिया मां तुंहिंजो उठ थो थियां हलिया मां तुंहिंजो उठ थो थियां ओ मुंहिंजा लाला उठ खे महार हूंदी आहे अव्हां खे महार किथे आहे पाण फरमायूं ही मुंहिंजा ज़ुल्फ़ तुंहिंजी महार ओ लाला उठ के लतूं हणबियूं टंगूं हीअं हीअं कबियूं मज़ो ईंदो अव्हां खे अहिड़ियूं किथे हणा सरकार फरमायो मुंहिंजे सीने जी जात तुंहिंजे अहिड़नि जी जाइ हिन जात ते भली टंगूं हण ओ मुंहिंजा हबीब उठ कच गोड़ कंदो आहे अव्हां गोड़ कोन कंदा साईं फरमाइनि पिया मां बि गोड़ कंदुसि पर ॿियो को आवाज़ न मां चवंदुसि मौला मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे दे मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे दे मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे दे हुसैन तूं ॿियो को आवाज़ न कजां चइजां आमीन 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 मदीने जो शहर रहमत जो बहर आका जी फैज़ जी लहर जेको मने दे मुस्तफा जी मेहर जेको न मने दे कादिर जो कहर सरकार इमाम आली मकाम के बुलंद देखियो मदीने जे शहर में हलन पिया जे तो मुंहिंजा लाला अञा आवाज कोन आयो साईं पिया फरमाइनि रब हबली उम्मती ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे दे मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे दे मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे दे हज़रत हुसैन पियो चवे आमीन 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 ओ यारी मुहर्रम ते शाहपुर जे जलसे में अचण वारो चंचीला मदीने जो मीर पाण करे आमीन हुसैन चए और गुलहगार उम्मत जा रब बेड़ा पार फरमाई दो या सुभान अल्लाह अल्लाह अलैहि या सभी पढ़ो सलाह शरीफ भलाई थे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हिया मुअजिज़ो ही मुझो कलम हिया मुअजिज़ो ही वहे जो कलम हिया मुअजिज़ो ही मोहे जो कलम छा पेश करे असनैन जो गम हिया मुअजिज़ो ही मोहे जो कलम आ इमाम हसन के ज़हर मिलियो असांजे बचड़ा असांखे प्यारा इमाम खे असर खे ज़हर जो ॾिनो सन जिगर जा टुकड़ा ॿाहिरि निकितनि ॿाहिरि निकिरी पिया अचनि इमाम हुसैन पियो चवे इमाम हसन खे अला जेकॾहिं तव्हां ॿुधायो तव्हांजे कातिल जी तव्हांखे ख़बर हूंदी पाण फरमायो मूंखे ख़बर आहे पर मूं उनखे माफ़ करे छॾियो मां सैयद आहियां सखी आहियां आ इमाम हसन खे ज़हर मिलियो जंहिंजो नूरी जिस्म रेशम खां नरम हथ मथे छा पेश करे हसनैन जो गम ही हम ही ज़ुबान ही मोहे जो कलम ही हम ही ज़ुबान ही मोहे जो कलम हर हूर हुसैन के हार विधा खुदा तो की घुरायो तॾहिं त इमाम जे ज़िक्र में आयो आहे न हर हूर हुसैन के हार विधा हर हूर हुसैन के हार विधा हिकु हिकु चवे त मञे हर हूर हुसैन के हार विधा वई जी
करे बल पागे इरम चचा पेश करे हसनैन जो गम यम जी ज़ुबा ही मोहे जो कलम यम जी ज़ुबा ही मोहे जो कलम